सिंधी लिखन सिंधी पढ़न थियन सिंध सुधार अलिफ अलिफ बे उचार in school. Thank you very much for accepting the invitation. Sir, thank you very much for accepting our invitation. I also welcome. Well, he did Inter Science in 2002 from the Government Degree College, Kanyaru. It's always पब्लिक हाई स्कूल की रिजल्ट रिस्पॉन्स थी जेका ॿारनि हिते पोजीशन वग़ैरह हासिल कयूं उन्हनि खे एवॉर्ड वग़ैरह मिलिया उन हिसाब सां मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में ही प्रोग्राम थियो जेके उकाब पब्लिक हाई स्कूल हैदराबाद जी मशहूरु स्कूल आहे उन वाले सां अचो त उन्हनि टीचरनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे जे रिज़ल्ट जे बारे में जी ही जेको इवेंट थी रहियो आहे उकाब पब्लिक हाई स्कूल में थी रहियो आहे ऐं असां हिते आयल पास आउट करे चुका आहियूं असांजा जेके उस्ताद साहब आहिनि उहे आहिनि सर मक़सूद नबी सेतो सर मुनावर आहे ऐं मिस जेका मजीदा मल आहे असां उन्हनि खां पढ़ी चुका आहियूं ऐं अॼु जे करे असांखे मंज़िल ते पहुता आहियूं त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन में असांजे उस्तादनि जो ई माउ पीउ जो हथु आहे असांजे उस्तादनि हमेशह असांखे सम्झायो त पंहिंजी पढ़ाई में जेको सो तव्हां ध्यानु ॾींदव त तव्हांखे हिकिड़ी सुठी मंज़िल मिलंदी ऐं वाक़ई में असां जॾहिं पंहिंजे माना पढ़ाई में ध्यानु ॾिनो या छा त अॼु असां हिकिड़ी सुठी माना पहुच ते पहुता आहियूं जेकॾहिं असां कुझु ॻाल्हाइण जे क़ाबिल थिया आहियूं त इहो असांजो किरदारु वञे थो त असांजे उस्तादनि जी तरफ़ असांजे उस्तादनि जो रवैयो असां सां तमामु बहितरीनु आहे जीअं ॿियनि स्कूलनि में जीअं फ्रेंडशिप वारो माहौल हूंदो आहे ॿार डिॼंदा आहिनि पंहिंजे उस्तादनि खां उहो का ॻाल्हि न करे सघंदा आहिनि हिते अहिड़े क़िस्म जो को बि माहौल कोन्हे दोस्ती वारो माहौल आहे असांजा जेका टीचर्स आहिनि या प्रिंसिपल आहे असांजे लाइ वालदेन वांगुरु आहिनि वॾे भाइरनि वांगुरु आहिनि भेनरुनि वांगुरु उस्तादियूं उहे असांखां का बि परेशानी जी असां उन्हनि सां डिस्कस कंदा आहियूं ऐं हू असांखे उनजे लाइ इनकरेज कंदियूं आहिनि ऐं असांखे कॾहिं को ख़ौफ़ कोन्ह थियो आहे उन्हनि खे ॻाल्हि कंदे या छा ऐं उन्हनि जो रवैयो असां सां इलाही सुठो हूंदो आहे हर शइ असांखे सुठे नमूने सां पढ़ाईंदा आहिनि सेखारींदा आहिनि ऐं इन स्कूल जी जेका वॾी में वॾी इहा ॻाल्हि आहे त जेका अंग्रेज़ी आहे उहा असांजे साईं प्रिंसिपल मक़सूद नबी सेतो जी तमामु माशाल्लाह बहितरीनु आहे ऐं तमामु सुठो पढ़ाईंदा आहिनि जेको ॿार नथो पढ़नि न उनखे मार या जे ॿियनि स्कूलनि में स्ट्रिक्टनेस हूंदी आहे अहिड़ी क़िस्म को कोन हुन विहारे प्यार सां मोहबत सां सम्झाईंदा आहिनि ऐं उन खां पोइ अगरि जेकॾहिं का ॻाल्हि थी थिए त पोइ पेरेंट्स वेही करे उन्हनि जी मीटिंग थींदी आहे हिकिड़ो लीगल वे में बाक़ी उन खां अलावा कंहिं क़िस्म जी स्ट्रिक्टनेस न आहे इन सां ॿारनि खे हरास करण वारो को तरीक़ो कोन हूंदो आहे वधीक बहितरीनु त पहिरियां खां ई आहे पर उन खां वधीक बहितरीनु करण जे लाइ उन्हनि खे ईअं ई बिल्कुलु जीअं इंजॉयमेंट वग़ैरह इहो करणु खपे पर पढ़ाई जे लाइ अञा वधीक उन्हनि खे थोरी फर्स्ट वठणु खपनि जेके टीचर्स विया हलनि उन जॻह ते वरी ॿीहर रिप्लेस कनि सुठा उस्ताद माना उनजी जॻह ते वरी का ॿी त नथा अची सघनि पर वरी बि कुझु उस्ताद माना जेके अञा वधीक बहितर उन्हनि खे रखणु खपनि मां उकाब पब्लिक हाई स्कूल में पढ़ंदो आहियां असांजो वरी एन्युअल फंक्शन थी रहियो आहे असां हिन में ॾाढो इंजॉय कयो आहे ऐं असांखे ॾाढो मज़ो आयो आहे My name is Farhan, मुंहिंजो नालो फरहान मां स्कूल में मूंखे 6 साल थिया आहिनि असां ख़ुशि न थी वियो असांखे अहिड़ा टीचर मिलिया आहिनि महिरबानी Class 2. My class is Simro. हिते टेबलो करण आया हूं ऐं असांखे हिते ॾाढो मज़ो थो अचे हिन गाने खां पोइ हाणे असांजो टेबलो आहे मैं पाकिस्तान हूं उते मां डॉक्टर आहियां ऐं
क्रिकेटर आहे असांखे वॾो मज़ो थो अचे हिते अची करे असांखे ख़ुशी थी त असांजो हिते पंहिंजो फंक्शन थियो आहे असांजे स्कूल माशाल्लाह असांजो स्कूल सभिनी स्कूलनि खां सुठो आहे ॿिया बि स्कूल आहिनि ॿिया बि इदारा भला आहिनि लेकिन असांजे लाइ असां लाइ पंहिंजो स्कूल बेस्ट आहे ऐं असांखे पंहिंजा एतिरा टीचर भला मिलिया आहिनि जो असां बसि अहिड़े लफ़्ज़ ई न आहिनि जेका असां चई सघूं असांजे सर मक़सूद नबी सेठो आहिनि सर मोहन रफ़ी सेठो असांखे ॾाढो माना अचीवमेंट ट्रीटमेंट कई अथनि इलाही अलाह शुक्र असां अहिड़ा मिलिया आहिनि टीचर थैंक यू सो वेरी मां मैट्रिक क्लास में आहे असांजो माना क्लास टीचर सर मक़सूद नबी सेठो आहे जी बसि असां उहे चई था सघूं असांजे को लफ़्ज़ ई न आहे इहो सर मक़सूद असां कुझु चई सघूं असां बसि असांखे अलाह साईं शुक्र आहे अलाह साईं असांखे शुक्र मिलियो आहे त असांखे सर मक़सूद नबी सेठो जहिड़ो टीचर मिलियो आहे अॼु इहो प्रोग्राम असांजी मैट्रिक जी आख़िरी बैच लाइ 4 महीना आहिनि इन जे करे असांजी ख़ुशी में सर मक़सूद नबी सेठो थैंक यू सो मच वेरी मच सर मक़सूद नबी सेठो असांखे इहो हीउ प्रोग्राम अटेंड करणु कोई न ई असां लाइ ई थियो आहे अलाह जीअं त अॼु असांजो प्रोग्राम थियो एनुअल फंक्शन जो उनमें मतिलबु मुख़्तलिफ़ स्टूडेंट्स पंहिंजो जेको आहे सो टैलेंट ॾेखारियो त जीअं माण्हू चवंदा आहिनि सिंधियुनि में टैलेंट न आहे त सिंधियुनि में बिल्कुलु टैलेंट आहे हुयो ऐं रहंदो अॼु असांजे स्टूडेंट्स जेके हिते पंहिंजो टैलेंट ॾेखारे रहिया आहिनि ऐं अगरि असांखे मौक़ा मिलंदा त असां फ्यूचर में बि ॾेखारींदा रहंदासीं मुंहिंजो सिर्फ़ु एतिरो चवणु आहे त सिर्फ़ु असांखे ज़ोर भरियो ईंदो आहे त सिर्फ़ु तालीम सां गॾु अहिड़ा बि इवेंट हुजणु ज़रूरी आहिनि त जीअं जेको आहे सो स्टूडेंट आहे क्रिएटिव थिए थैंक यू अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो अब्दुल समद आहे ऐं अॼु असांजो एनुअल फंक्शन थी रहियो आहे 2019 जंहिंमें मुख़्तलिफ़ सभिनी ॿारनि पंहिंजो हिसो वरितो आहे ऐं असांजे स्कूल जे ॿारनि ज़ाहिर करे ॾेखारियो आहे त टैलेंट छा हूंदो आहे ऐं जेको आहे जीअं त असांजो प्रिंसिपल चवंदो आहे स्टडी मेक्स जेक्स अ डल बॉय असांजो प्रिंसिपल ईअं चवंदो आहे त इन जे करे अॼु फंक्शन एनुअल फंक्शन ऑर्गेनाइज़ कयो वियो ऐं जेको आहे सभिनी ॿारनि पंहिंजो पंहिंजो हिसो ॾिनो अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो हदीका बुगियो आहे ऐं जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजे स्कूल जो फंक्शन थी रहियो आहे त जेके पोजीशन होल्डर ॿार आहिनि उन्हनि खे अवॉर्ड मिली रहियो आहे त उहो काफ़ी जेके आहिनि इनकरेज थी रहिया आहिनि इन्हनि सां जेके ॿिया ॿार आहिनि जंहिंजी पोजीशन न आई आहे उहे वरी मोटिवेट थी रहिया आहिनि त असां बि महिनत कयूं ऐं असांजी पोजीशन अचे त असां बि सुठो इम्प्रूव करे सघूं पाण खे इन में जेको असांजो प्रिंसिपल आहे उन जेको एडमिनिस्ट्रेटर आहे उन काफ़ी इनकरेज कयो आहे ॿारनि खे इन लाइ ॿार जेके आहिनि वधीक हाणे महिनत कंदा पंहिंजी जीअं मुंहिंजी सिंध मां त गोरिया पंहिंजी जिंद मुंहिंजे अबारे वतन सां अबारे वतन सां मुंहिंजो नालो फरहान आहे मां क्लास 9th में आहियां अॼु असांजो प्रोग्राम आहे एनुअल फंक्शन जो जेको हर साल थींदो आहे ऐं असांखे ॾाढो मज़ो आयो आहे ऐं असां सभिनी पार्टिसिपेट कयो आहे जेके हर को पार्टिसिपेट कयो आहे ऐं असांखे ॾाढो मज़ो आहे जेको असांजे प्रिंसिपल सर मक़सूद या थोरा हितां जेको असांखे हर साल पार्टिसिपेट कराईंदो आहे अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो अली हसन मां मैट्रिक क्लास का आहियां असांखे तमामु घणी ख़ुशी थी जो असांजे प्रिंसिपल सर मक़सूद नबी सेठो साहब हीउ प्रोग्राम रखायो जंहिंमें असांजी हौसला अफ़ज़ाई थी ऐं हींअर जीअं असीं स्टेज ते अचूं पिया माण्हुनि जे अॻियां जेको असां ॻाल्हायूं पिया इन्हनि जो सबबु सिर्फ़ु हिकु उस्ताद ई आहे चवंदा आहिनि त उस्ताद बादशाह न आहे हूंदो पर माण्हू खे बादशाह बनाए छॾंदो आहे असांजे उस्तादनि जा तमामु घणा थोराइता आहियूं जीअं असांखे हिते ॻाल्हाइण जो असांखे दुनिया में ॿाहिरि निकिरण जो ज़ाहिर थियण जो मौक़ो ॾिनो आहे ऐं असां हमेशह सर जा एहसानमंद रहंदासीं अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो संदेश आहे मां उका पब्लिक हाई स्कूल जे क्लास 9 में पढ़ंदो आहियां ऐं अॼु असांजो प्रोग्राम आहे इहो असां हर साल थींदो आहे ऐं इन जो सिर्फ़ु हक़दार असांजो प्रिंसिपल सर मक़सूद नबी सेठो आहे ऐं
इन प्रोग्राम सां ॿार में कॉन्फिडेंस ईंदो आहे छो जो हू तमामु माण्हुनि जे साम्हूं स्टेज ते ईंदो आहे त उन्हनि जो कॉन्फिडेंस बिल्ड थींदो आहे ऐं असांजे स्कूल जो ऐं असां सिंधी माण्हुनि जो टैलेंट बि ज़ाहिर थींदो इन फंक्शन सां। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो कामरान अली गांचो। असां इन फंक्शन ते असांखे सर जी वॾी महिरबानी जो असांखे हिते माना स्टेज ते आणियो अथसि छो करे जो चवंदा आहिनि सिंधी ॿार जाइल आहिनि पर जाइल न आहिनि के उहे तमामु वॾा होशियार आहिनि, उन्हनि खे टैलेंट आहे वॾो, बसि उन्हनि खे अॻियां आणियो कोन ईंदो आहे, उनखे सपोर्ट न आहे पुठियां खां, सपोर्ट हूंदी उनखे त इंशाअल्लाह अॻियां वधी वेंदा। या असांजे पाड़े में हिकिड़ो मौलवी साहिबु रहंदो आहे साईं फयाज़, उहो चवंदो त साईं मुनवर ऐं सर मक़सूद असांजे प्रिंसिपल ऐं एडमिनिस्टर उहे नंढे हूंदे खां ई होशियार हूंदा, ॾाढा महिनती हूंदा ग़रीब आहे पर ॾाढा महिनती हूंदा माशाअल्लाह। उन्हनि ई असांजे माना हींअर पंहिंजो ॿुधाईंदा आहिनि पर असीं यकीन कोन आहियूं पर उनजा बाक़ाइदे शाइद थी बीह रहिया आहिनि त माना इहे होशियार हूंदा नंढे खां। असां इहो ई मुंहिंजो नालो केफुल आहे। असांजे स्कूल में केतिरा ईअं फंक्शन थींदा आहिनि ऐं इहो हिकिड़ो सुठी ॻाल्हि आहे त हर स्कूल में फंक्शन थियनि, ॿार इन मां मोटिवेट थींदा आहिनि, असांखे केतिरो ई मज़ो आहे इन स्कूल में ऐं इलाही मोटिवेट थो थिए माण्हू। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो माज़िर मलिक ऐं मां उकाब पब्लिक स्कूल जी 9th क्लास में पढ़ंदी आहियां ऐं असांजे स्कूल जो फंक्शन आहे ऐं अॼु असां तमामु घणो इंजॉय कयो। इंशाल्लाह अॻियां जेको हले पियो फंक्शन उन में बि इंशाल्लाह इंजॉय कंदासीं तमामु। ऐं असांजे स्कूल जा जेके टीचर्स आहिनि उहे इलाही बहितर आहिनि ऐं पढ़ाई बि स्कूल जी तमामु बहितर आहे। ऐं Nurlisa is studying class 6 and Oka Public School is a very best and उन जो टीचर्स जेके ॾाढी सुठियूं आहिनि, ख़ासि करके मिस मायरा, मिस्टर ज़ाहिद, सुठा टीचर्स आहिनि। My name is Inda, I am class 3. अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो आहे गुलाम मुस्तफ़ा, मां आहियां क्लास 7 जो। मां फ़ख्रु थो कयां त असांजो प्यारो सर मक़सूद असांजे प्रिंसिपल सर मक़सूद नबी साहिब, तो असां फ़ख्रु था कयूं त असांखे हिकु मौक़ो ॾिनो आहे पंहिंजे टैलेंट ज़ाहिर करण जो। इन करे माण्हू चवंदा आहिनि सिंधी माण्हू ॼटनि या मतिलबु उन्हनि खे टैलेंट आहे, पर तव्हां असांखे मौक़ो ॾियो त असां तव्हांखे ॾेखारियो असांखे केतिरो टैलेंट आहे। थैंक यू। पब्लिक हाई स्कूल जी जेका रिज़ल्ट अनाउंसिंग थी आहे, असां बेस्ट रिज़ल्ट अनाउंसिंग थी आहे, जेके ॿारनि फर्स्ट पोजीशन, सेकेंड पोजीशन ऐं थर्ड पोजीशन तक हासिलु कयो, जंहिंमें गर्ल्स ऐं बॉयज़ में मिक्स हुयूं जंहिंमें पोजीशन हासिलु कई आहे। उन हिसाब सां असां हिते स्टूडेंटनि ऐं टीचरनि खां व्यूज़ वरितो। उन्हनि जो चवणु हुयो त ओका पब्लिक स्कूल तमामु बहितरीनु स्कूल आहे ऐं नाम रोशन कंदड़ स्कूल आहे ऐं असां सां गॾु ॿार जेके मौजूदु आहिनि असां इन्हनि खां व्यूज़ वरिता आहिनि त स्कूल जे हवाले सां इन्हनि जो छा चवणु आहे। इन्हनि पाकिस्तान जो क़ौमी तरानो बि असांजे साम्हूं पेश कयो। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़र अली जमाली, सोच टीवी, हैदराबाद। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.